अलैहि जेको मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ंदो आ उन्हीं जे लाइ भी जन्नत हैरान ऐं परेशान आ। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। छो त जेको सुणे सही ते दुरूद पढ़दो आ न मुझे सुणे सही फरमायो वमन सल्ला अलैहि फक़द वजबत लहू शफाअती यौमल क़ियामा। क़यामत ॾींहुं मां मोहम्मद ते वाजिबात मां उनजी शफाअत कयां। पोइ जंहिंजी पैगंबर सां शफाअत कंदो अल्लाह से उनखे जन्नत ॾेई छॾींदो आहे। खुदा जो कुरान चए तो बेशक मुत्तकी इंसान उन्हीं सायन में पाशन में हूंदा जंहिं ॿियो कोई पाशो न हूंदो। अर्श अज़ीम जो पाशो हूंदो। व अयून चश्मा हूंदा। व फवाकिह जन्नत में मेवा हूंदा। मिम्मा यशतऊन जाथों घुरंदा वेंदा खाईंदा वेंदा। छो त दुनिया में रब खे राज़ी कयो अथऊं। अॼु रब उन ते राज़ी थी पियो उन्हनि जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयो अथई। हुकुम थींदो कुलू वशरबू हनीअम बिमा कुंतुम तामलून। खाओ पियो कुशादा थी करे जाथो जो वणेव। कुंतुम बिमा कुंतुम तामलून सबब इहो आहे जो अमल नेकी जा करे आया उतरी तव्हांखे जन्नत मिली आहे। अल्लाह फरमातो इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। असां अहिड़ी तरह ही नेकी करण वारनि खे अहिड़ो सुहिणो बदिलो जन्नत में ॾींदा हूं। पर जेको इन ॻाल्हि खे समझे न पर जो इन ॻाल्हि खे कूड़ो समझे थो रब फरमातो वैलु यौमइज़िल लिल मुकज़्ज़िबीन। अहिड़नि इंसाननि जे लाइ वरी क़यामत जो ॾींहं में जहन्नम आहे जेको ॾुखे में ॾुखी शइ अथव। अल्लाह से जहन्नम जी बाह को बचाए। आमीन। जोर सां दा गुलशन अदल जोर सां चो आमीन। अल्लाह जहन्नम जी बाह को बचाए। छो त मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साजन फरमाता इत्तकुन नार वलौ बिशिक्क तमरा। मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम जी बाह खारक जे खखड़ी जे चीर में जेकी तव ज़रड़ो मसालो तव हीअं सट ॾींदो धागड़ो निकंदो। मुझे सुने सही फरमायो इत्तकुन नार वलौ बिशिक्क तमरा। मुझे सुने सही फरमायो जहन्नम रब जी जहन्नम जी बाह को पनाह घुरो। एतिरो धागड़े जेतिरी जहन्नम जी बाह बि जे दुनिया ते करे त क़यामत ई साई दुनिया साई न थिए एतिरी जहन्नम जी बाह को बि पनाह घुरदा कयो। हितां वारी बाह ॾिसो था न इन में 70 हिस्सा गरमाश घटि आहे। जहन्नम जी बाह में 70 हिस्सा गरमाश वधीक आहे। अल्लाह से जहन्नम जी बाह को बचाए। जंहिंखे आख़िरत जे ॾींहुं जहन्नम जी बाह जो भउ आहे त रोईंदा वधा किदाल कंदा हिकिड़े बुज़ुर्ग वटि हिकु छोकिरी अमानत छॾे विया। बुज़ुर्ग वेठो आहे चिमनीअ ते बत्ती ते वेठो थो अल्लाह जी इबादत करे। कॾहिं कहिड़ी शइ पढ़े कॾहिं कहिड़ी शइ पढ़े। हेॾे ख़्याल कर पढ़दे पढ़दे शैतान अची विसवसो विधो। अॼु जेको आहे तोखे वारो मिली वियो थी। अॼु गुनाह कंदे वरी जे रब खां बख़्शराईंदे त रब तोखे बख़्शण वारो थी। शैतान हिन खे वारो वरितो। दिल में ख्याल आयो त गुनाह कयां पर दिल में ख्याल आसनी गुनाह जे करे जहन्नम जी बाह भड़की पवंदी। जहन्नम जी बाह जेको आहे ईज़ा ॾींदी। पोइ भला न चिमनी वारी बाह में मां आंगुर विझी ॾिसां जे हीअ सही सघां थो त उहा बि सही सघंदुमि। जे हीअं नथो सही सघां त उहा काथों सही सघंदुमि जेका 70 हिस्सा गरमाश में वधीक आहे। आंगुर जो विधई वठी जो ईज़ास त नऊज़ बिल्लाह ईअं चवण लॻो अल्लाह पनाह थो तोखां वठां रब मूंखे गुनाह खां बचाइजां। मां दुनिया जी बाह नथो सही सघां त जहन्नम जी बाह मां काथे सही सघंदुमि। ॾुखी आहे ईअं आंगुरियूं फेरींदे फेरींदे सुबुह ताईं ॿिन्ही हथनि जूं 10 आंगुरियूं साड़ियूं थिए पर अल्लाह से गुनाह खां बचायो अथसि। जंहिंखे जहन्नम जी बाह जो भउ आहे ईअं थींदो आहे। जहन्नम जी बाह जो भउ आहे त नज़र कर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जे वक़्त में वेठा मदीने जा नंढड़ा ॿार रोईंदा अचनि था दाहूं कंदा अचनि था। साईं जन फरमाता ओ ॿारो छो था रो
ताके घर में जे तकलीफ़ आ त मां घुराए ताजे वरन के चवा ता का कम न करा तकलीफ़ न देन मानी ताके घट मिले थी का तकलीफ़ आ माके बुधायो वो सब मदीने जनड़ा बार सारो सार कतानो कतारो ई करे चवंता सुना सा जन्म जी बाह के बुधो आ उन्ही जे करे रोऊं था साईं फरमाता ता जन्म जी बाह की बुधिया काथे ॾिठी तो अर्ज कंदा सुना असां घर में नजर कंदा हूं रात जो अंगड़ियूं असां जूं बाहियूं बारींदियूं हन न उन में नंढड़ियूं काठड़ियूं चूचड़ियूं विझंदियूं हन ऐं पोइ बाह मची पवंदी आ असां इन्ही जे करे परेशान आहियूं मतां क़यामत ॾींहुं जहन्नम में रब असां नंढड़नि खे विझे करे पोइ जनम खे मचाए पोइ उन्ही जाइ ते असांखे पहिरियों विझंदो तंहिंजे करे रोऊं था साईं जन हथ खणी दुआ घुरी आ ओ मुंहिंजा अल्लाह वकीरा अज़ाब अन्नार हिन नंढड़नि ॿारनि जी अजीब ॻाल्हि मां ॿुधी आ मां मोहम्मद बि दुआ थो घुरां जन्म जी बाह को असांखे सभी खे बचाए जन्म ॾाढी ॾुखी शइ आदा अल्लाह सी पनाह ॾे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ साईं जन फरमान था जंहिंखे जन्म मिलियो समझो हुन जी दुनिया बि आख़िरत सभु शयुनि जी तबाह थी वई तबाही खां बचो पर दुनिया जे अंदर उन इंसान जे लाइ इहो फ़ैसिलो आहे जेके दुनिया में दुनिया कमाईंदा आख़िरत लाइ महिनत ई न कयो छो त अल्लाह सी क़ुरान पाक में जहन्नम जो ज़िक्र कयो आहे ॾिसो न पुछो न क़ुरान खां खुदा जो क़ुरान चए थो फी जन्नातिन यतसाअलूना अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र जन्नती जन्म को पुछा कंदा ॾियो त ख़बर जन्म में सड़ो था गरो था मरो था मा सलककुम फी सक़र कहिड़ी शइ तव्हांखे जन्म में दाख़िल कयो आहे कुरान चए थो जवाब में चवंदा क़ालू लम नक मिनल मुसल्लीन हिकु असां इहो कमु हो जो दुनिया में रब जी निमाज़ असां को न पढ़ंदा हुआसीं निमाज़ न पढ़ंदो उन्ही जे लाइ जहन्नम थियो ॾुखी शइ अथव बेनिमाज़ी न थियो छो त बेनिमाज़नि जे लाइ अल्लाह साईं क़ुरान पाक में चयो आहे त जहन्नम तयारु कयो आहे बेनिमाज़ी बि ॾुखी शइ अथव छो त मुंहिंजे मालिक साईं क़ुरान पाक में बेनिमाज़नि जे लाइ हीअं ॻाल्हायो अथई फरमाई कुलू वतमत्तऊ क़लीलन इन्नकुम मुजरिमून वैलुन यौमइज़िन लिल मुकज़्ज़िबीन कुरान चए थो कुलू खाओ वतमत्तऊ ज़मीन में नफ़ा भी वठो पर क़लीलन तव्हांजे लाइ थोरो अथव आहे न दुनिया केॾी थोरड़ी आहे पर हर कंहिं जा ड्रिघा मनसूबा आहिनि हर कंहिं जूं ड्रिघियूं सलाहूं आहिनि वॾा ख़्याल आहिनि हर कंहिं जो पुछा कंदे ईअं चवंदो शायदि की मां 200-300 साल जीअरो हूंदुसि इहे ख़्याल छॾे ॾियो हिकु ॾींहुं गुज़रियो शुक्र कंदा कयो अॻिते वरी अल्लाह साईं में उमेद रखी निकिरंदा कयो इहे ड्रिघा ख़्याल न कबा आहिनि वॾा मनसूबा न कबा आहिनि केतिरा केतिरा माण्हू ड्रिघियूं ॻाल्हियूं कयूं पर ॾींहुं बि नसीब कोन थियो सकर में हिकिड़े माण्हू नालो थो खणा वॾी जाइ ठाराई ईअं चए पियो अहिड़ी पकी ठाहियो जीअं 100 साल ताईं रहे न ख़ुदा जी क़दर ठही तयार मस थी मौत आयो मरियो वो मिट्टी जे पेट में पियो त हिकु ॾींहुं बि जाइ में रहणु नसीब कोन थियुसि ख़्याल इहे ड्रिघा शरबान क़ुरान चए थो खाओ पीओ पर थोरो अथव इहो बि क़ुरान थो चए इन्नकुम मुजरिमून तव्हां पहिरें नंबर जा मुजरिम गुनहगार हो पोइ गुनहगारनि जे लाइ जहन्नम थी अदा मुजरिम जेको लफ़्ज़ ॿुधायो न क़ुरान पाक में ॾाढी ॾुखी शइ अथव पढ़ो न क़ुरान पाक खे मुजरिमनि जे लाइ का भलाई कोन्हे वका गुनहगारनि जे लाइ कादर वजो क़ुरान चए थो यौम तबयस्सु वुजूहु व तस्वद्दु वुजूह खुदा जो क़ुरान चए थो क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़नि जा मुंहं चोरी जे चंड्रमा खे पिया चमकंदा इहे नेक जन्नती व तस्वद्दु वुजूह हिकिड़नि जा मुंहं कारा दूहे ठिकर वांगे हूंदा इहे जहन्नमी थी पोइ जिन वटि अमल नेकी जो कोन्हे नेकी भरदी न गुनाह त अञा ऊंधे कंदो आहे पोइ हुकुम थींदो हाज़िही जहन्नमुल लती युकज़्ज़िबु बिहल मुजरिमून ओ मुजरिमो तव्हां दुनिया में जन्म खे कूड़ो सम्झंदा हूंदो हाणे अचो हितां जे लाइ जहन्नम तयार अथव यतूफून बैनहा व बैन हमीमिन आन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान दुनिया वारो तव्हां हिनखे कूड़ो सम्झंदा हुया
हाणे पया फिरदा निकरण ला कोशिश कंदा पर क़ुरान चवंदो वमा हुम बिखारिजीन मिन नार ये जन्म कदी निकरी कोन सघंदा दुखी अथव जन्म जी ॻाल्हि क़ुरान पाक बयान कयो व इन यस्तगीसु युगासु बिमाइन कलमहल जहन्नम जे अंदर जड़ी बा जहन्नमन के खाईंदी हेॾे ख्याल कयो भई जना तव्हां हेॾे ख्याल कयो जहन्नम जे अंदर जहन्नम जी बा जड़ी खाईंदी अची परेशान थींदा खुदा जो क़ुरान चए थो व इन यस्तगीसु दहा कंदा रब मींह वसा अल्लाह सही पानी के आन त असां जे मथां कुछ पए कुछ पेट में खाऊं पेट में पानी पहुचे असां जो पेट अंदर जेको आ त ॾाढो गरम थी वियो आ अल्लाह असां जे लाको मींह वसा क़ुरान चवे तो हदीस पाक में मुझे सुने सही फरमायो इए जो थींदो तरी ख़बर पई त झुड़ थी वेंदो ककर थी वेंदा जन भी खुश थींदा ताणे मींह वसंदो पर खुदा जो क़ुरान इए बयान कंदो पियो आ युगासु बिमा इन कलमोल तरी ख़बर पवंदी मथा मींह जो वसंदो त गरम पानी जो मींह वसंदो हदीस में लफ़्ज़न कॾहिं इए भी लफ़्ज़ ईंदा त विष्णु ऐं नागन जो मींह वसण शुरू थी वेंदो गरम पानी उन्हीं जे ला क़ुरान चए तो यशविल वजूह बेस शराब वसात मुर्तफका वो गरम पानी जरी प्यालन में डिबुन ना मुंह जो आणींदा तरी ख़बर पवंदी त मुंह जी खल उडड़ी करे पानी में हेठ किरी पवंदी दुखी शे तो वदा उत जेको आ त कोई हीलो कोन हलंदो क़ुरान पाक बयान भी कयो आ वकाल शैतान लम्मा कुज़िल अम्र हदीस पाक में दुआ तफसीर इन आयतन जो शान नुज़ूल लिखंदा छा लिखंदा जड़ी इंसान जहन्नम जे अंदर सड़ंदो हीअं जो तकींदो त शैतान भी विच में सड़े थो ॿिए खां पुछा कंदो ॾे ख़बर तूं कहिड़े कम जे करे आहीं चवंदा मां गुनाह कयुमि शैतान जे कमनि ते हलिस यार हो सड़े थो हल त सभु गॾिजी करे चऊंसि न तूं दुनिया में असांखे जेको आहे त परेशान कयो तूं असांखां निमाज़ न पढ़ण न अचे तुंहिंजो कहिड़ो कमु पढ़े बोला निमाज़ पढ़ंदा आहे न दुनिया जे अंदर चवंदा कहिड़ो कमु असांजो असां निमाज़ पढ़ूं पढ़े बोला ॾे मस्जिद खोड़ न पोइ इहे शैतान सबक़ ॾींदो आहे सुम्हियो पियो आहे रातिनि जो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निमाज़ी माने ला फरमान था जॾहिं सुबुह थींदी आहे न पोइ उथण जी कोशिशि कंदो आहे शैतान सीने ते धकणी चवंदो अथसि नम नम लैलन तवील अञा निंड राति डिघी थी पोइ वठी जो निंड वठी ईंदसि हता ततलो शम्स सिज उभिरी वेंदुसि पोइ कदा निमाज़ खणी कंदो पर साईं जन फरमान था इन जो एॾो नुक़सान थी वियो जो आसमान ऐं ज़मीन जो विच खाल भरे ख़ैरात न करे न नुक़सान जो पूरा ई न करे सघंदो ऐं ॿिए नंबर ते फरमाता हे त जेको उथे थो न पर जेको निमाज़ लाइ उथण जी नियत ई नथो करे यबूल शैतान फी उज़नहे मुंहिंजे सुहिणे साईं फरमाया ॿिन्ही कन में शैतान पेशाब करे छॾींदो अथसि हुनखे अहिड़ो मज़ो ईंदो जो सुबुह जी बांग जे वक़्त बि हिनखे जाग कोन थींदी आहे अल्लाह बचाए था ये शैतान इंसान जो दुश्मन आहे अर्ज़ कयुमि पोइ सभु गॾिजी करे तफ़सीर मारिफत क़ुरान लिखे थो वेंदा शैतान जे यार तुंहिंजे करे त असां हेॾे आया आहियूं जहन्नम में तूं बि सड़े थो हाणे तूं असांखे त कढ न थो क़ुरान चए थो शैतान जवाब में चवंदो रब जो क़ुरान चए थो वक़ाल अश्शैतानु लम्मा क़ुज़ियल अम्र इन्नल्लाह वअदकुम वअदल हक़ व वअदतुकुम फअख़लफ़तुकुम शैतान जो ॻाल्हि त ॿुधो रब साईं तव्हां सां सचो वाइदो कयो तव्हां उनखे कूड़ो सम्झो मां तव्हां सां कूड़ो वाइदो कयो हो तव्हां वरी मुंहिंजे वाइदे खे सचो सम्झो हो अल्लाह जे सचे वाइदे खे छॾे मां वरी कूड़े वाइदे ते तव्हां लॻो मां त तव्हांखे कोन मेंथ मेड़ कई मेड़ का खणी आयो मां चयो निमाज़ न पढ़ो इहो चयोमांव पोइ जॾहिं हिनखे कोई जवाब ई न थींदो पोइ चवंदनि भला तुंहिंजे करे ई त आया हूं मलामत कंदनि क़ुरान जे जवाब में चवंदुनि फला तलूमूनी वलूमू अनफुसकुम माखे मलामत न कयो तव्हां पंहिंजे नसन खे पाण मलामत कयो शैतानी कम जे लाइ मां तव्हांखे छड़ो सॾींदो हुउमि मां पाण न ईंदो हुउमि मूंखां अॻ में तव्हां पाण पहुचंदा हुयव आहे न त हाणे बि शैतानी कम ॾे नज़र कर ख़ल्क़ घणी ऐं हेॾे इस्लाम वारे दीन जे कमनि ॾे निमाज़नि ॾे माण्हू ई थोरा जेल वञो त भरिया पिया आहिनि मस्जिद ख़ाली लॻी पई शैतान जी जमात वधी वई ऐं जेको आहे त मुस्लमान जी जमात तमामु थोरी आहे वो भी पाया त हर बार इस्तेमाल करे थो न था उन्हीं को घट त कोन कयो आहे उहो बि हदीस पाक में ईंदो आहे मुंहिंजे सुहिणे साईं फरमायो 5 सामान रब खां वरिता अथई जेके तव्हां वटि इस्तेमाल थो करे वो हिकु सामान अथसि पंहिंजा कासिद जेके भोपा मोकिले करे माण्हुनि जे ईमान खे ख़राब कंदा आहिनि इहे कासिद शैतान जा
पंहिंजा किताब जेके आहिनि इहे गानो वग़ैरह साज़ हलाए करे माण्हुनि खे ख़राब कंदा आहिनि। इहो इन सूरत सां क़ुर जे मुक़ाबले में पंहिंजो किताब इस्तेमाल कंदो आहे ऐं बाज़ारी मस्जिद जे मुक़ाबले में वरितियूं अथई ऐं साईं खे चवाणी बेपर्दे औरत खे पंहिंजो रसो करे इस्तेमाल कंदो आहे ऐं शराब खे पंहिंजे जेको आहे पीअण जी शइ करे इस्तेमाल कंदो आहे। इहे माण्हुनि खे कम कराईंदो आहे त जीअं मुंहिंजी जमात घणी थी। पोइ हदीस पाक में नबी सही फरमायो उहे जहन्नमी चवंदुसि भला हाणे हिमत कर न कंहिं बि सूरत सां कढ त सही न। चवण लॻो न मां तव्हांखे कढी सघां थो न तव्हां मूंखे कढी सघो था। अॼु अल्लाह जे पकड़ में अज़ाब में आहियूं कोई बचाइण वारो ई कोई। तरी अल्लाह जो क़ुर बि चए थो अहिड़ा कूड़नि इंसान जे लाइ वयल आहे जहन्नम जे अंदरि वादी। जहन्नम जे अंदरि हिकिड़ी वयल वादी आहे नालो अथसि वयल। उन वयल में जिथे जहन्नम जी रत ऐं जहन्नम जी पूई इकट्ठी थींदी आहे। गुनाहगारनि जे लाइ उहा अदा ॾाढो ॾुखियो मक़ाम ऐं उते कोई बि कंहिंजे कम न ईंदो। पुछ न क़ुर खां। खुदा जो क़ुर चए थो यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमइज़िन बिबनी। क़यामत जो ॾींहुं थींदो मुजरिम इंसान जहन्नम खे ॾिसी करे जहन्नम अहिड़ो जेको पाण हिक ॿिए खे खाए थो नाग बलायूं बीठियूं आहिनि ईअं चवंदो लौ यफ्तदी मिन अज़ाब यौमइज़िन बिबनी। ओ मुंहिंजा अल्लाह मुझे बदले में मुझी औलाद खे मुझे पुटन खे जन्म में जो माखे इजाजत दे माखे बचा। औलाद थो दे कहिड़ी दुनिया में औलाद प्यारी आहे। हुकुम थींदो मलाको पुछोसि सयूं औलाद ॾे थो ॿियो बि कुझु ॾेई सघंदो। व अखीही चवंदो अल्लाह मुझे भाउ खे मुंहिंजे जन्म में मुंहिंजी जात जन्म में जो माखे निजात ॾियो। व साहिबतही मुंहिंजी घरवारी खे जन्म में जो माखे इजाजत ॾियो। ईअं बि चवंदो फसीलतिही लती तो बि रब मुंहिंजे पूरे खानदान खे जन्म में जो माखे निजात ॾियो। वमन फिल अर्द जमिया सुम्म युनजी पूरी दुनिया वारनि खे जन्म में जो माखे निजात ॾियो। अल्लाह फरमाईंदो कल्ह ईअं थी कोन सघंदो आहे तुंहिंजे बदिरां ॿिए खे विझूं। अदा क़यामत में जहन्नम खां बचण जी का सूरत ई न रहंदी गुनाहगार जे लाइ। हिते अल्लाह साईं तव्हां असांखे अक़ल ॾिनो आहे सम्झ ॾिनी आहे। जहन्नम जी बाग रब खां रोई करे दुआयूं घुरदा कयूं छो त मुंहिंजे सुणे साईं जहिड़ी बि दुआ घुरी आहे न इहे लफ़्ज़ ज़रूर चया अथऊं वकीना अज़ाब अन्नार रब जहन्नम जी बाग बचाइजां। मुस्लमान रोए रब जे दरबार में। तॾहिं अल्लाह साईं वरी बि क़ुर पाक में समझाए थो। खुदा जो क़ुर चए थो वइज़ा क़ील लहुम रकऊ ला यरकऊन वैलु यौमइज़िन लिल मुकज़्ज़िबीन। क़ुर चए थो उहे बेनिमाज़ जिन खे निमाज़ लाइ सॾिबो आहे पर निमाज़ ते न ईंदा आहिनि। आज़ाना थियनि थो सॾ थियनि था न था हया अल सलाह अचो निमाज़ ते हया अल फलाह अचो कामयाबी ते ला यरकऊन बेनिमाज़ जेके अचनि ई कोन था। खुदा जो क़ुर अहिड़नि खे चए थो वैलु यौमइज़िन लिल मुकज़्ज़िबीन अहिड़नि जे लाइ वैल आहे उहा ई वैल जहन्नम जी वादी आहे। उन जहन्नम जी वादी जा ॿरल टांडनि जे लाइ हदीस पाक में ईंदो आहे अहिड़ा आहिनि जेको माण्हू मुंहं खां जो विकिणंदो खाईंदो तॾहिं ख़बर पवंदी त अंदरि सारो अंगर थी वेंदा ॿरदा मकादड़ो हेठि अची करे किरी पवंदा। ॾाढो ॾुखियो अज़ाब अथव जहन्नम जो। क़ुर पाक पढ़ो न हे पोयों जेको सूरत नबा बीठी आहे अम तसालून अनिल नबल अज़ीम वॾी ख़बर ॿुधाए थो रब साईं तव्हांखे। उते बि जहन्नम जो बयान कयो अथई। खुदा जो क़ुर चए थो इन जहन्नम कानत मिरसादन लित्तागीन मआबा। बेशक जहन्नम उन इंसान जे लाइ रहण जी जाइ आहे जेके दुनिया जे अंदरि सरकशी में गुनाहनि में गुनाह का भली शइ समझी थो छा भला। गुनाह जे मुतल्लिक़ मुझे सुने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साईं फरमाता बानो गुनाह कंदो आहे दिल ते हिकिड़ो कारो टिको पैदा थींदो आहे। ॿियो गुनाह कंदो हुन जे भरिसां ॿियो टिको पैदा थींदो। ईअं गुनाह कंदो वेंदो टिका पैदा थींदा थींदा सॼी दिल जे मथां कारा टिका थींदा। ख़तम अल्लाह अला क़ुलूबिहिम पोइ रब साईं ते अहिड़ी मोहर हणंदो जो कॾहिं हिदायत जो रस्तो उन खे कोन मिलंदो आहे।
उन्हीं जे लाइ फैसलो ई हुई आहे छो त क़ुरान चए थो अम्मा मन खफ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया वमा अदराक मा हिया नारुन हामिया। क़ुरान चए थो जंहिंजा अमल थोरा थिया नेकीअ जा गुनाह घणा थिया पोइ अहिड़े इंसान जे लाइ हाविया जा आया। पैगंबर तोखे मालूम न आहे हाविया कहिड़ी जाइ नारुन हामिया उहा बाहि जेका दिलि ते अची करे असर कंदी झटी जोड़ंदी त दिलि बि इंसान जी सड़ी पवंदी। तसीं लिखियो हामिया माना उहा बाहि जेका दिलि ते बि असर कंदी। ॿी त बाहि ॿाहिरां ईंदो त ॿी उज़वनि ते न दिलि त अंदर आहे पर उन बाहि जे करे उहा दिलि बि सड़ी पवंदी। बचो अल्लाह से सभिनी खे बचाए जहन्नम खां ॾींहुं राति रोईंदा कयो। केतिरा अल्लाह जा बाना रोईंदा रहिया रोईंदे रोईंदे ज़िंदगी उनजी पूरी थी वई जहन्नम जी बाहि खां। हित ॾुखियाई सुखियाई जा ॾींहं गुज़री वेंदा अल्लाह जहन्नम जी बाहि खां बचाए। क़ुरान चए थो बेशक जहन्नम उन जी जाइ आहे जेके दुनिया में तागीन चइबो आहे सरकश इंसाननि खे जिन आख़िरत जे लाइ का महिनत ई कोन कई आहे ऐं उन्हनि जे लाजा रहण जी बि आहे लाबिसीन फीहा अहकाबा। क़ुरान चए थो उन्ही में एतिरो रहंदा अहकाबा हकबनि जा हकब हक में 1000 सालनि खां बि मथे पया रहंदा पर क़ुरान चए थो ला यज़ूक़ून फीहा बरदन वला शराबा। इन जहन्नम जे अंदर कड़ी थधो पाणी बि कोन ईंदुन वला शराबा गरम पाणी बि हिनखे कोन मिलंदो। हितां वारो जी आम गरम पाणी समझो था इहो बि जहन्नम में कोन्हे। क़ुरान थो चए मता को समझाए समझे त ठहे होते कुछ मिली वेंदो। क़ुरान चए थो इल्ला हमीमन व गस्साका गरम पाणी बड़कंदड़ पाणी त ॾिनो वेंदो न जेको पींदा वेंदा मौजी खल बि किरी पवंदी त पेट जा आंडा गुंडा बि हेठि जी किरी पवंदा। हमीम उन्हीं के चइबो आहे व गसाका चइबो आहे उन पाणी में जीअं न थींदा आहिनि न जीअं कंडा हूंदा आहिनि कंहिंखे छिकजे त पटियूं अचनि ईअं पाणी पटियूं हिदो त रखी जज़ा विफाका। क़ुरान चए थो इहो बदिलो अथव जो दुनिया में तहिड़ा कम कया उहे कम कयो जेके माण्हू उहे कम कनि जंहिंजे करे जन्नत मिली। जन्नम खां रब साईं खां पनाह गुदा कयो त अल्लाह जन्नम जी बाहि खां बचाए। ॾुखे में ॾुखी शइ अथव ऐं दुनिया जे अंदर इंसान रस्ता ई उहे थो इस्तेमाल करे। केतिरा इंसान आहिनि भलाई नेकी त ठहियो पर अञा बुरायूं कंदा वधा। मुस्लमान जे लाइ भलाई त सोचे कोन थो करे बि नथो सोचे बि नथो अञा वरी पियो खॾा खोटींदो वधो। हिकु अजीब वाक़ियो आख़िर में मां इहो बि अर्ज़ु कयां जेको ॿिए जे लाइ खॾा खोटंदो आहे न उहो समझो त क़यामत में बि जहन्नम वारी खॾ में बि किरंदो पर दुनिया में बि खॾ साॻी में किरी पवंदो आहे। मन हफ़र बीरल अखी फ़क़द वक़ा फी। मुंहिंजे सुहिणे रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको ॿिए जे लाइ खॾा खोटंदो आहे हुन में पाण किरंदो आहे। खॾ जे मुतलिक़ हिकु अजीब वाक़ियो आहे उहो इहो वाक़ियो आहे त बादशाह ऐं वज़ीर वञनि पिया रस्ते सां ॾिसनि त हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे हथ में काठड़ी अथसि खॾ खोटरे पियो। पुछियुसि बादशाह चयो वज़ीर खे पुछियुसि कंहिंजे लाइ थो खॾ खोटरी चई उन लाइ थो खोटियां जेको मुंहिंजे लाइ खोटरींदो उन लाइ थो खोटियां। वज़ीर ॿुधायसि चए थो जेको मुंहिंजे लाइ खोटरींदो मां उन लाइ थो खोटियां। पुछे भला तुंहिंजे लाइ को खोटरे ई न पोइ तूं वेठो छा थो करे। जवाब में चवणु लॻो जेको मुंहिंजे लाइ न खोटरींदो मां बि उनजे लाइ नथो खोटियां बसि मां पोइ ॿाहिरां वेठो रांदि खेॾां तव्हां छा तव्हां हलिया वञो। बादशाह खे इहा वर्ती ॾाढी सुहिणी लॻी पिया नंढड़ो थी अहिड़ो जवाब न थिए त जेको मुंहिंजे लाइ खोटींदो मां बि खोटींदोमांसि न खोटींदो मां बि न खोटींदोमांसि। हाणे हीअं करे हिनखे पाण वटि रहाए इंशाअल्लाह जवान थींदो असां पंहिंजी बादशाही में फ़ाइदा वठंदासीं। रहण जो शुरू कयसि जॾहिं छोकिरो जवान जी वेझो पहुतो हिकु ॾींहुं बादशाह वज़ीर खे चयो ॻाल्हि ॿुध अॼु हिकिड़ो कमु करणो थी शाम जे कई त ठीकु आहे त जीरे गॾ जे पेट में विझदो। मां चयो कहिड़ो कमु साईं? चए कमु इहो थी अॼु शाम हणी करे खणी वञजांइ। अची वज़ीर परेशान थियो त हणा छा खणा छा? छोकिरे परेशान ॾिसी छा छो थो परेशान आहे? चए बादशाह चयो आहे त हणी करे शाम खणी वञ। हाणे हणा छा खणा छा न त जीअं अगरि पेट में विझदो। चए तूं मानी खां परेशान थी कमु सणावा ॾुखियो कोन्हे को। चए भला कहिड़ो कमु आहे? चए बादशाह जे सती माड़ जे मालात जे मथां हिकिड़ो कमरो आहे उन कमरे जो रोशनदान बादवान भॼी पियो आहे। बादशाह खे उस तिड़को तंग थो करे तोखे चयो हुते नओं हणी पुराणो खणी वञ। चए ॾिसां जाई पिया वञी जाई भॻो पियो आहे। वज़ीरो नओं घुराणी करे पुराणो खणी वियो।
बादशाह जा ॾिस नव लॻो पियो वज़ीर कम कई चइसि हे बादशाह थो ॾिसे चए तो में तेरो फाल ई कोन्हे को ॿुधा कंहिं तोखे ॾसियो चइसि उहो ई छोकिरो जेको रहायूं था चए ॾिस अलाह केॾी हुन में भलाई रखी आहे जवान थींदो न बादशाही में फ़ाइदा वठंदासीं वज़ीर सोचियो जेको जवानी न थिया वञनि था मुंहिंजा टपड़ ज़ाहिर थींदा सुभाणे खां पोइ जवान थींदो मुंहिंजी त बादशाही नी ॾेली वेंदी तंहिंजे करे खॾ खोटियां छा कयईं हिकिड़े कासाई सां सलाह कयईं मूंखे हिकु छोकिरो माराइणो आहे चए तूं वज़ीर चवे थो मां कमु कयां थो मुंहुं तूं पाण ॾिजांइ चए ठीकु आहे चए गोश्त वठण मोकिलियांसि थो पोइ उन खे तूं कातणी करे ख़तमु कर अॻे ॾींहुं मोटी करे चवण लॻुसि ॾे त ख़बर का निशानी त ॾे न ईअं त ॿियो को छोरो गोश्त वठण अचे उन खे घरड़े बीह रही हा चए निशानी को पंहिंजो वटो ऐं टुआल ॾिनईसि चए वटो ऐं टुआल उन खे ॾिजांइ खणी ईंदो मां पंहिंजो वटो ऐं टुआल सुञाणी सम्झो इहो ई छोकिरो आहे हाणे वटो टुआल खणी वज़ीर घर आयो छोकिरे खे चए छोकिरा गोश्त वठी अचेसि वठी थो अचां चए फिलाणे कासाई को चङी को थो वठी अचां चए ॻाल्हि ॿुधे वटो टुआल खणण में गोश्त विझी मथां टुआल सां ढकी वञे उघाड़ो करे न खणी अचांइ हाणे खणी हलियो वञा ॻोठ खां ॿाहिरि निकितो ॾिसे त वज़ीर जे पुट जे ॻोठा छोरा कुटनि था बीठा चंबनि जो ठहको आहे हे बि वज़ीर जे पुट जे बदिलण सां वेड़ो ॾे छो था वेड़ोसि चए अञा न वेड़ोसि असां सां रांदि खेॾियो असां ते आग चढ़ी वई ॾिनीसीं हाणे रांदि में असांजी आग चढ़ी अथसि चवे थो मां न ॾींदुसि पोइ छो न कुटींदासीं हिन पुछियो वज़ीर जे पुट घुरे छो नथो आग ॾियनि चए यार मां खेॾी खेॾी थकिजी पियो आहियां नथो खेॾी सघां तॾहिं न कई त मां चए भला हाणे ईअं कर तुंहिंजे बदिरां इहा आग मां थो ॾियां हे सणाव कमु थी वटो बि खण टुआल बि फिलाणे कासाई खे गोश्त वठी आहे चए इहो सणाव कमु मां थो करे अचां हाणे वज़ीर जे पुट गोश्त वठण हलियो हुन तॻी सभु न जंहिंखे वटो टुआल पंहिंजो ॾिसे थकायो कंदे वज़ीर जे पुट जी ॻिची लाइ बीह रहियो हेॾो देर थी वज़ीर ॾिठो अञा न ॾिसे त रांदि थो खेॾे गोश्त न आंदी चए पुट खे जो मां मोकिलियो चए उन खे छो चए हेतिरा आग चढ़ी अचे पियो मां थकिजी पियो आहियां तॾहिं जेको आहे त मां इहो हिते चए त मां वञी करे गोश्त वठी अचां हा दां निकिरी अस ईअं छो कई चए अदा उन ॾींहुं मां तोखे चयो जेको मुंहिंजे लाइ हथ जेको खॾ खोटींदो मां उन जे लाइ बि खॾ खोटींदो आहियां तो मुंहिंजे लाइ खोटरी तुंहिंजी खोटजी वई मन हफ़र बीर अखी फ़क़त वक़फ़ी मुंहिंजे सुणे सी पर मां जेको ॿिए जे लाइ खॾा खोटंदो आहे न उन में पाण किरंदो न खोटियो कंहिंजे लाइ खॾ हिते बि किरी पवंदो खॾ में त आख़िरत वारी जहन्नम वारी खॾ में किरी पवंदो तॾहिं मुंहिंजे सुणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साईं जन फरमान था कब्र खे जन्नत जे बाग़ में बाग़ समझदा कयो या जहन्नम जे खॾ में हिकिड़ी खॾ समझदा कयो इहे खॾा हिते ई मिली वेंदियूं आहिनि तंहिंजे करे अल्लाह को दुआ करो रब साईं जहन्नम जी बाह को बचाए या जेको मुंहिंजो मौज़ू इसरार करण गुलशन अली हैदरी लाड़काणे जे रहण वारे जे उन्ही जे हुक्म जे मुताबिक़ मां ॾाढो हिन आख़िरी तकरीर में हिक पासे ॾो जन्नत जो अर्ज़ु कयुमि अल्लाह सभिनी खे जन्नत अता फरमाए ॿिए पासे ॾो जहन्नम जे लाइ मां अर्ज़ु कयो त जहन्नम जी बाह को रब खां पनाह घुरदा कयो रोईंदा कयो रब साईं जे दरबार में छो त क़ुरान बि इहे लफ़्ज़ चया आहिनि क़ुरान तव्हांखे ॻाल्हियूं सम्झा थो फ़बअय्यि हदीसिन बादहु युमिनून ॿुधायो त साईं भला रब जे क़ुरान खां सवाइ ॿी कहिड़ी ॻाल्हि ते ईमान आणींदो क़ुरान खां मथे को फ़ैसिलो थींदो ई कोन्हे इहे ई फ़ैसिला अथव क़ुरान जा त नेकनि जे लाइ जन्नत आहे जेका इनाम आहे जेका आराम जी जाइ आहे ऐं बुरान जे लाइ गुनाहगारनि जे लाइ जहन्नम अथव जेका ॾुखी में ॾुखी शइ अथव तमाम गंदे में गंदी इन्हा साअत मुस्तक़र व मुकामा क़ुरान चए तो बेशक इहा ॾुखी शइ अथव ऐं रहण बि ॾाढो ॾुखियो अथव अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सभिनी खे जन्नतुल फिरदौस अता फरमाए ऐं अल्लाह सभिनी खे जहन्नम जी बाह खां बचाए ऐं दुनिया जे अंदर अल्लाह सभिनी खे नेक कम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जेको असां क़ुरान पाक जो वाइदा भरिया आहिनि अल्लाह असांजे आख़िरत में इन्हनि जे करे निजात फरमाए जहन्नम जी बाह खां अल्लाह साईं पनाह ॾे अल्लाह साईं जन्नतुल फिरदौस अता फरमाए अल्लाह साईं खां दुआ आहे रब साईं सभिनी खे कलमे ते रहाए ऐं रब साईं जॾहिं मारे त कलमे सां मारे व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बस रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही व अल बैतिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु